सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। कराची में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात सबब रोड रस्ता पाणीअ सां भरिजी विया आहिनि, जंहिं सबब ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी आहे। बरसात दौरान के इलेक्ट्रिक जा 500 खां वधीक फीडर ट्रिप थी वञण खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअत्तिल थी वई आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ीअ सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। मलीर, सदर, डिफेंस, क्लिफ्टन, सुपर हाईवे, सोहराब ॻोठ, सचल ॻोठ, गुलिस्तान जोहर, सफ़रान ॻोठ, गुलशन हदीद गार्डन, गुलशन मेमार, लाइन्स एरिया, कायदे आबाद, गुलशन इकबाल, फीडर बी एरिया, शारा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां गॾु बरसात पई आहे। बरसात खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोडन रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं जे नतीजे में ट्रैफ़िक जी रवानगी सख़्तु मुतासिर थी आहे। जॾहिं त बरसात दौरान के इलेक्ट्रिक जा 500 खां वधीक फीडर ट्रिप थी वञण खां पोइ अक्सर इलाइक़नि में बिजलीअ जी फ़राहमी मुअत्तिल थी वई आहे। मौसमियात खाते कराची में अॼु राति ताईं तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी सदर गार्डर ऐं लियारी समेत ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो ऐं बरसाति पाणी जे नेकाली वारे कम जो जाइज़ो वरितो। होॾां कंडियारो, काज़ी अहमद, मेहरापुर, नूरियाबाद, मिठियाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो बि जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में बरसात जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो।